الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وحبيب ربنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومعشوقنا ومولانا ومن جانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما كثيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وراودته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون. صدق الله مولانا العلي العظيم. بلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والموقنين والمطمئنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदार कारयारम ताब औलाद अली मजहब हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर सारे गौसे आज़म खाक पाए हर वली अरबी अरसका वो मचे मेहमान रब जो थो मथे हिय को न पहतो वो मथे बलल उलाद कमाली दिल जी दुआ मंजूर थी दुनिया का जुल्मत दूर थी यो मुल्क सारा नूर थी कसद जाद जमाली औसाफ नजीब बयान करने करे आज जुबान मौला अजम जो मदस्ता हसनत जम खिसाली इदरी सजी सबके सदा बाद इंतजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही
प्यारा भाइयों दोस्तों बुजुर्गो अॻियां अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जे क़ुरान करीमा सूरत यूसुफ सगोरी जी हिकु आयत सगोरी में तिलावत कई आहे। अल्लाह ताला इन सॼी सूरत में पंहिंजे प्यारे नबीअ जो बयान फरमायो आहे। कंहिं बि अल्लाह जे नबीअ जे किस्से खे सिर्फ़ किस्सो न सम्झो, कहाणी न सम्झो, जो बदिलनि जी वही ॻाल्हियूं कंदा आहियूं, फलाणी जी ॻाल्हि फलाणी जी ॻाल्हि, इहे ॻाल्हियूं न सम्झो। पर अल्लाह तबारक व तआला ही किस्सा इन जे करे आंदा आहिनि त इन्हनि मज़ा मुंहिंजा बांधा नसीहत हासिल कनि, इन्हनि मज़ा मुंहिंजा बांधा इबरत हासिल कनि, इन्हनि मज़े पैगंबरनि प्यारनि नबीअनि जे इम्तिहाननि आज़माइशनि तकलीफ़नि अज़ियतुनि मशक़तनि खे ॾिसी ऐं पाण अहिड़ी ख़ुशियूं पैदा कनि, अहिड़ा अमाल पैदा कनि, अहिड़ा अख़लाक पैदा कनि, अहिड़ी आज़ाद एतवार पैदा कनि जो संदनि ज़िंदगी जेका आहे साम्हूं अल्लाह जे प्यारनि नबीअ जे नक्श कदम ते हुजे। सिर्फ़ इन जे लाइ न वाह जो फलाण इम्तिहान ते वाह जी फलाणी ॻाल्हि थी, न अल्लाह जे नबीअ खे असां पंहिंजे वाह जी परवाह कान्हे का। रब्बुल आलमीन ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इहे सभई जेके किस्सा बयान फरमाया आहिनि, किथे हज़रत नूह जो वाक़ियो आहे, किथे हज़रत हूद जो वाक़ियो आहे, किथे हज़रत यहया जो वाक़ियो आहे, किथे हज़रत यूनुस जो वाक़ियो आहे, किथे हज़रत यूसुफ जो वाक़ियो आहे, किथे ज़करिया याकूब चवण जा वाक़िया आहिनि। जेके बि अल्लाह जे नबीअ जा वाक़ियात आहिनि इहे सभई इन जे लाइ आहिनि त माण्हू इन मां सबक़ कनि, इन मां इबरत वठनि त ॾिसो मुंहिंजे प्यार नबीअनि मूं अल्लाह जे राज़ी करण जे लाइ केॾी न केॾी तकलीफ़ बर्दाश्त कयूं। अल्लाह ताला असां तव्हांखे पंहिंजनि प्यारनि जे सदके उहे ख़ुशियूं नसीब फरमाए, उहे अख़लाक नसीब फरमाए, उहे सुहिणियूं सुहिणियूं आदतूं नसीब फरमाए जिन अख़लाकनि सां अल्लाह ताला पंहिंजे पैगंबरनि खे सींगारे हुयो ऐं पंहिंजे ॿारनि खे नवाज़ियो। सलाह करो प्यारे وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون। حضرت यूसुफ ने वाक़िया अल्लाह फरमाता है रावदतहु अल्लती हुवा फी बैतहा, जय बीबी साहबा जे घर में, जय औरत जे घर में, जय साहूकार औरत जे घर में, जय वक्त जे हाकम जे घर में मुंहिंजे प्यारे नबी हज़रत यूसुफ जी रहात हुई, हज़रत यूसुफ जे रटकण जी जाइ हुई, हज़रत यूसुफ जे रात में गुज़ारण हुयो। उहा जेका घर जी वॾी भयाणी आहे, घर जी मालिकाणी आहे, अल्लाह जे प्यारे नबी जे पुठियां उहा अचे पई आहे। सचो थोरो रब्बुल आलमीन करे असां तव्हांजे दिलि जे कननि में इहे ॻाल्हियूं अचनि। खुदा जो नबी आहे, नालो छा आहे? यूसुफ। नालो छा आहे? हज़रत अल्लाह जे प्यारे नबी हज़रत याकूब जो फर्ज़ंद ॿार भार हुया, हिकिड़ी अमर मां ॾह ॿी अमर मंझा, ॿई पाण में मोहबत वारा आहिनि, ॿई पाण में कुर्ब वारा आहिनि। जेके ॾह भार हुया वॾा हुया उन्हनि सोचियो त असांजी जमात वॾी आहे, असीं पाण में वधीक आहियूं, असीं कुवत वारा आहियूं, बाबा साईं खे असां खां वधीक हुननि सां प्यार छाजे लाइ थियो आहे? अल्लाह जी ज़ात बाबरकात जी कुदरत आहे, इम्तिहान आज़माइशूं आहिनि, पंहिंजे प्यारनि ते ॾुख ऐं तकलीफ़ हूंदो आहे। गौर सां वेही ॿुधो, दिलि सां वेही हलायो, किस्सो तमामु वॾो आहे। उन खे मुख़्तसर नमूने करे अहिड़े नमूने सां पेश कबो जो उन मां मक़सद जेको आहे अल्लाह करे त असांखे मक़सद हासिल थी वञे, उहो मक़सद असांखे मिली वञे, उन नक्शे कदम ते हलो, मन रब्बुल आलमीन असां तव्हां ते राज़ी थी। ॿारहं भार हज़रत यूसुफ सां बाबे जो प्यार आहे, हज़रत यूसुफ जे बाबे जी मेहरबानी आहे, हज़रत यूसुफ जे बाबे जो राज़ आहे। पाण भार सलाह था कनि, बाबा खे छा चयो मींहुं नथे थो भाए, ओॾे हज़रत यूसुफ राति ख़्वाब में ॾिठो आहे त सुभान अल्लाह सिज चंड ऐं तारा सभई हिन खे सजदो करे रहिया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सुबुह जो पंहिंजे वालिद माजिद हज़रत याकूब अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, बाबा मूं ख़्वाब ॾिठो आहे। पर छा ॾिठो अथई?
فإني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين मुंहिंजा तारा ॾिठान सिजे चंद्र खे ॾिठो आहे त मूंखे सजदा था कनि मूंखे झुकंदा था हज़रत याकूब अलैहिस्सलाम सम्झी वियो आहे सिज चंद्र अॻो ऐं अमर आहिनि 11 तारा भाइर आहिनि इहे सभई तो यूसुफ जे दरबार में ईंदा तुंहिंजी ज़ियारत ते कंदा तोखे को बि मोहबत सां पेश ईंदा इहो सजदो इबादत जो कोन हूंदो पर निशानी में ॻाल्हि जी आहे मुंहिंजा बच्चा हुन ॻाल्हि खे ज़ाहिर न कजां मथां तुंहिंजे भाउरनि खे ख़बर पए ऐं तोसां नाराज़ थी पवनि रंज थी पवनि उहो तुंहिंजे मथां इम्तिहान जी बात वठी हमें तो या बनैया ला तक़सस रुयाक अला इख़वतिक सयकीदूनक कैदा इन्न शैतान लिल-इंसान अदुव्वुन मुबीन ऐ मुंहिंजा बचड़ा इहा ॻाल्हि पंहिंजे भाउरनि सां न कजां मथां तुंहिंजे इलाइक़ा छॾ खणनि मथां तुंहिंजे इलाइक़ा रखा रखीनि मथां त यूसुफ खे इम्तिहान में तूं भई तकलीफ़ में तूं पवनि छो त शैतान इंसान जो वॾो दुश्मन आहे मथां हुननि खे चोरे तुंहिंजे मुखालफ़त में आहिनि गुरू सही मुंहिंजे प्यारे कुदरती मामला जेको इम्तिहान अचणो हो ज़रूरु अचे हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे भाउर आया पुट आया बाबा साईं असांजे यूसुफ भाउ खे तूं ॾाढो भाईंदो आहे तुंहिंजो ॾाढो दादरो आहे तुंहिंजो ॾाढो प्यारो आहे पर जेके बि दुनिया ते ॿार आहिनि शाम जो टाइम थींदो आहे हर को राति ते निकिरी वेंदो आहे हर को ॿाहिरि घुमंदो फिरंदो आहे असांजे भाउ यूसुफ खे शौक़ करे सां गॾु निकिरी हले पाण फरमाई पुट मूंखे डपु थो थिए मथां मुंहिंजे बचे खे बघर खाए मूंखे इहो डपु आहे मथां मुंहिंजे बचे खे बघर खाए हाणे बघर कयो दिलि वारो भाउरनि जे दिलि वारो बघर मुराद हो त लिखा कर इहा ॻाल्हि अलाह जे प्यारे नबी कई आहे राति जो ताईं मां दरवाजे ते ठक थी आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिरे थे निहारे त जीका बि मैदान जाए सॼी बघरनि सां भरी पई आहे बघर ॻाल्हाए थो ए अल्लाह जा नबी अवां फरमायो आहे त मथां मुंहिंजे बचे खे बघर खाए असीं एॾा बेहया कोन हूंदो अल्लाह जे नबीअ खे न सुञाणो अल्लाह जे नबीअ जो क़दुरु न कयो अल्लाह जे नबीअ खे संग वात वहंदो ई कोन हो असीं तुंहिंजे दरबार में इन जी लाइ आऊं त असांजे लाइ बद दुआ न कजां असांखे टिकजां न जेसीं असीं किनां जा बेला करे भॼी वञो झंगल मां निकिरी वञो ऐं ख़ुदा जा पैगंबर असांखे कहिड़ी मजाल आहे असांखे कहिड़ी ताक़त आहे असां में कहिड़ी कुवत आहे जेको अल्लाह जे पैगंबर जे बचड़े खे इजाज़त हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो ऐ बघर कहीं मोटी वञो ऐ जानवर कहीं मोटी वञो मूंखे तव्हां मुराद कोन आयो मूंखे पंहिंजे पुट जे दिलि वारो बघर मुराद आहे छो त मुंहिंजे यूसुफ खे कोन था कनि मुंहिंजे यूसुफ जा हथ था कनि मुंहिंजे यूसुफ जा सावर था कनि मुंहिंजे प्यारे बचे खे कोन था भाईनि हेठि भाइर ज़ोर रखियो आहे ऐं पाण सलाह छा कयो उक़्तुलू यूसुफ अज़करहू अर्दन यख़लुकुम वजह अबीकुम वतकूनू मिन बादिही कौमन सालिहीन सलाह कयूं अचो त यूसुफ खे शहीद करे छॾियो या त अहिड़ी जाइ ते पहुचायूं जो न अचे न बादे जा ॼा विहे पोइ रुॻी अची वेंदासीं असांखे भाईंदो हुनखे कोन भाईंदो अदा छाजरी में हथ ॾायो ॻाल्हाए छा आयो असांखे बि हथ खां पातो करणु खपे असांखे बि सार करणु न खपे असांजी दिलियूं बि हथ खां पातो हुजनि अल्लाह ताला पंहिंजे पाक महबूब खे ॿुधायो पंहिंजे पाक कलाम में क़ुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद ऐ मुंहिंजा प्यारा हबीब रोज़ अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो करे त मां अल्लाह ताला सां जेको सुबुह जो रब आहे राति घुरां राति कंदड़नि तारनि खां फीणनि वारनि खां जादूगरनि खां ऐं हासिद जे हथ खां परां थो घुरां इहो हासिद जेको हथ आहे एॾी त बुरी भला आहे उन्हनि फरमायो आहे त हासिद खे एॾी त मुसीबत बि चङी आहे अञा हसद वारे खे चयो ई न उहो पाणे ऑटोमेटिक ज़रिए ख़तम थी हसद न हुजे अदा जी यादा खे ख़ुदा नवाज़ो मौली मोहम्मद कासिम खे ख़ुदा नवाज़े साईं मौली मोहम्मद सिद्दीक़ खे नवाज़े इहा तव्हां कंहिं दोस्त भाउ नौजवान खे ॿुढड़े खे बचे खे वॾे खे नंढे खे नवाज़े त ॿियो हसद छा करे ॿिए ॾाकार थो खजाना उनजा आहिनि नेमतूं उनजूं आहिनि दौलतूं उनजूं आहिनि महिरबानियूं उनजूं आहिनि इहो हसद ई आहे जेको इंसान खे बर्बाद बनाईंदो आहे तबाह कंदो आहे मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो त कंहिं सां बि हसद न कयो मगर ॿिनि सां हली हसद कयो या रसूल अल्लाह कंहिं सां
हमेशा ला हसद इल्ला अलसनैन बिन साता हसद कयो हसद ईमान ही सकयो केवला कहला रजुलन आताहुल्लाह मालन फयतसद्दक बिही लैलन व नहारा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाया जैसे अल्लाह मिल्कत ने जैसे अल्लाह खजाना ने जैसे अल्लाह दौलत ने जैसे खुदा दुनियादार बनाए उन्हें दुनिया में रब जे नाले ते खैरातों करे तो उन्हें सारी सके तो या अल्लाह असा के यही दौलत नसीब तो अल्लाह जे नाले ते खैरातों करा उन्हें सा भली सके उन्हें सा भली ता चाहे तो या अल्लाह इन्हें के नवाज थी असा के नवाज इन्हें के दिनों थी असा दे दे इन्हें के घुरो थी असा के घुर इन्हें के तुझी रफ़ा थी असा के मेहरबानी कर तो इन्हें सारी सके लेकिन सा रजुलन आताहुल्लाह इल्मन फयुअल्लिमुहु जैसे अल्लाह ताला इल्म अता फरमाए दीन जो आलिम बनाए और सा तारीफ करे या अल्लाह जहन के इल्म दिनो थे अच्छा जे बच्चन के बेहरे इल्म अता फरमाए जहन के दीनदार बना थे अच्छा जे बच्चन के दीनदार बना इन्हें सारी सके बाकी लेकिन सा हसद बना के हसद बड़ी बीमारी है असद का हतावारो ये हसदा जे भारन का हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो मामले एक रंग के हम हां अच्छा में मर जा मुसलमान जो सार फलाण हियतियो वो जे का खुद दे वो गिला करना हनजी गिला हरी होने ए बुला दे पर पूरा बहाना खुदा ताला से पनाह में रखे दी याद जहन में हार वो अर्ज कयो और भी यूसुफ से किस्सों का कहानी है सब ढंग से अलग तकरा दी फायदा हासिल करो सही किस्मत में के लाल बल बना नहीं है गिला अल्लाह ताला पनाह में रखे ए दो बड़े गुनाह गिला करा दो मुझे दिल बर नबी करीम जी जात बरकत असहाबे किराम सा मदीने तैयबा में मन था का गिट्टी माला भर सेवा औच को धप्पा या बदबू आया आए श्री तक गगियारी धप्पा है असहाबन पाजे नकते कपड़े रहा वो चंदा या रसूल अल्लाह ये अल्लाह छागी बदबू अल्लाह किसे को गूंगे देवा पैसा तो नन गूंगे को नहीं मुर्दार कोने को एक इंसान ये जी गिला किया उन्हें गिला खोर जो बात ना यहां बदबू निकली रही है अच्छा ने बड़ी कच्चे ये जो मोर होगा तो कूड़ा हरी मान के खिलाफ सही रात घट न कहीं जिसके जहन्नम के बरते बजाएं अल्लाह की जात खां दियो खुदा जो खौफ दिल में रखो तू मुश्किल लाते दान छवा तू गिला लाते दान छवा तू कूड़ जे लाते दान छवा अल्लाह के कुरान दा चिट्टा अल्फाज हन लानतुल्लाह अलल कादिबीन रब ते तो जेको कूड़ तो है उन जे मथा में खुदा दी लानत दी वकाती भला साईं कूड़ खां बचा जे गिला खां बचा जे गिला एडो तो वडो गुनाह एडो तो वडो जुर्म है रोदा बोलो नहीं राजी बोला अल्लाह मुसलमान के बुजुर्ग जो रात जो टाइम मस्जिद में सुतो केमर के निंद्र में निहारा मथन मलाक लही आयो हथ में थाली उन्हें थाली में गोश्त पियो मथन सुई रखी मुखे तो कला उसी गोश्त खा मुझे छाजो गोश्त अचण लॻो त सुवर जो गोश्त यह मुल्कन जीरा मुंसाह की बेचारे सोई था मां कलमी पहनारो है मां मुस्तफा जो उम्मती है मां मुसलमान है मां खुदा जी कुरान साकती हमारो है मां जी रोटी गोश्त खाइने से क्या लगो ए फला तू जमर सुते के कहते हैं मां जी गिला कही उन्हें गिला करना जो गुनाह में सुवर जो गोश्त खाना को मदीना कर लाखो बड़ा जिंदगी साथ भी कर कन्नल साहब से दिल के करम था मुझे बेदारी यार कर मुझे दिल भर मोहम्मद अरबी जो पैगाम सलात को अल्लाह जी साथ बरकत खौफ में इंसान जे गिला कंजीब न करे अजब उन्हनि जे रजनवा जेके मुझे सने मोहम्मद मुस्तफा के असहाब जो गिला कना मां तुझी गिला के तेरो गुनाह तू मुझी करी तेरो गुनाह हकड़े जी गिला के तेरो गुनाह पर जन पंजा बच्चा मोहम्मद अरबी को कहराया जन पंजा नज कुर्बान कया जन पंजो वन्यू कुर्बान कया जन पंजा माल कुर्बान कया जन पंजे सिरन के सदके बनायो जन बच्चन के मोहम्मद मुस्तफा के कदमन में कुछ जो रुपए मदीने पाक में हुजूर आया सहाबी रात जो टाइम ताजे घर आ रही तो दीन पे खाए ऊंचा पे खाए नहीं तो ही बच्चा में फिरा के बीबी थी ये दीन ही हाल के फलाने सुन लेंगी वो वही जन्नत जहन्नम में परवाह मुझे महबूब जा सहाबी
रात जो टाइम पंहिंजे घर वारी खे अल्लाह जो क़ुरान पढ़ाए, पंहिंजे घर वारी खे अल्लाह जो दीन पढ़ाए। रात जो टाइम ॻाल्हि मुठनि ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लॻी पई आहे। बंदा ॾकरा अथनि घर में के वेठा आहिनि, बाबा साईं रुॻी क़ुरान पढ़ो पर असांखे मिठो नालो पढ़ाए। मां पीउ बचन खे सम्झायो, अब असीं तव्हांखे पढ़ाइण लाइ तयार आहियूं, पर मदीने पाक में नवां आया आहियूं, यहूदियुनि जो ज़ोर लॻो पियो आहे, उन्हनि जी अक्सरियत ताक़त पावर मथां ॿाहिरि भितनि में पियो तव्हांखे मारी। बाबा असांखे सेखारियो, असांजो नसीब ॼाणे वरी वेतिरो अल्लाह जे महबूब जे कलम ते चवण ऐं ॿाहिरि निकिरी था ॼाणी माणी मदीने जे भितनि में कलमे जी पुकार लाइ था ॾियनि, कलमे जी लोली लाइ था ॾियनि, कलमे जो बर्द लॻाए था ॾियनि। ऐं यहूदी आयो आहे, ॿिन्ही बचनि खे गलनि ते लपाटूं थो हणे, अहिड़ियूं त ज़ोर सां लपाटूं थो हणे जो हुनजे हथनि निशान गलनि ते शहीदी कान गल पटी कान। शाम जो घर आया, अबे अमर निहारे ॿियो ख़बर अम्मा अरे असांखे मुस्तफ़ा जे दीन तो मार मिली आहे। पुट पोइ चोथी बार ॾाढा ॻाल्हि चयो, अम्मा अखियूं न मूटे वियो, अखियूं बंदि करे वञो, करे मां कपिड़ा कसरती कढी सुधी करे अल्लाह जी ज़ात बरका जे दीन जो दर्द हुजे, दीन जो हया हुजे, दीन जी शनात हुजे। हसन तमामु ख़राब थिए आहे, गिला तमामु ख़राब थिए आहे, कूड़ण जो एॾो गुनाह अल्लाह खे पनाह में रखे। साईं हुन में जेको कूड़ थो वञे उनजे मथां ईमान जी रहमत खसी थी वञे, जेको कूड़ थो हणे उहो जहन्नम जो सिधो बंदी थो वञे, जेको कूड़ थो वञे पंहिंजे मथां ख़ुदा जी लानत वसंदी रहंदी आहे। अल्लाह ताला चल पनाह में रखे, अल्लाह ताला चल बचाए। के तो हर घर ठीको बना कुएं दो भाई सारे मिलान वाला बात नहीं वाला जी यार भाई ये खबर फलाना से ही है मां जी यार भाई इन रुपी मस्करी में मजाक में पाजी जा जहन्नम में बना के करे। मुझे सोहे नबी जी हदीस है समझा 5 जंजला जन्नत आशिक हो लिया घड़ा गला सर पे साल कुरान ये को कुरान की तिलावत करे उन्हीं के लाभ जन्नत आशिक है जो के हाफिजुल लिसान जे को पंहिंजे जुबान की हिफाजत करे, जुबान सां गार न दे, जुबान सां गिला न करे, जुबान सां कूड़ न हणे, जुबान सां बदखद न करे, जुबान खे कंट्रोल करे। मुंहिंजे महबूब ने फरमायो उन जुबान खे बचाईंदड़ जे लाइ जन्नत दुआ घुरंदी त मुंहिंजा मौला इन मर्द खे मुंह में आना त इन जो दीदार करे पंहिंजी ज़िंदगी में विञायो, पंहिंजी हयाती बर्बाद न कयो। अरे 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात अॼु जवान आहे, सुभाणे पोलो आहे, परी कारे कलर में कूड़े ईंदई, वरी मौत जी चिठी बि कान ईंदी, फोन बि कोन ईंदी, ख़त बि कोन ईंदी, हिकु कहा यार बीही रहंदी बुखा करा दी। अल्लाह जी ज़ात बरकत दे चाही नबी जी गाह ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउ उन्हनि खे हक़ बि थियो आहे, सार थियो आहे, राजा बोसी छो थो वधीक बहस तलाक कई कयो उक़्तुलू यूसुफ अज़तरहू अरदन यख़लु लकुम वजह अबीकुम वतकूनू मिन बादिही क़ौमन सालिहीन। यूसुफ खे शहीद कयो या हुनखे अहिड़े मैदान ते छॾायो जो केवल अची न सघे बाबे वटि हूंदो ई कोन को त ॿिए खे किथां भाईंदो ॿई या ॾाढी भाउ सलाह था कनि हिकु भाउ खे छॾे हज़रत यूसुफ जी घुर कयूं बाबा असांखे भाउ कढे ॾे बगर जी परवाह अची जवान हज़रत याकूब पंहिंजे बचे खे मोकल ॾिनी सलाह कई पियो मोहब्बत नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॾाढो सुहिणो आहे, एॾो हसीन, पर मां चवां थो कहिड़ो यूसुफ कठे कर मुंहिंजो सुहिणो मोहम्मद यूसुफ ते हिकु दिलि खां परेशान आहे, हिन दिलबर ते सॼी दुनिया परेशान आहे। हुते हिकिड़ी कुर्बान थियण वारी आहे, हिते काइनात कुर्बान थियण वारी आहे, हुते इंसान आहे बीबी दिलि खां जंहिंखे मोहबत आहे उहो महबूबा जे ढंग जा जानवर बि रीहूं कंदा रहंदा हुआ, खजनि जा थोरा दाहूं कंदा रहंदा हुआ, पथर में रड़ियूं पई वेंदियूं हो, एॾो त अल्लाह जो प्यारो हबीब शान आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया, बाबे मोकल ॾिनी आहे, अचनि था त किनान जे पासे हिकिड़ो जंगल आहे जंहिंखे हाणे उर्दन था चयो। अॼु मां तस्वीर में ॾिठो आहे त हुते हिकिड़ो खूह हूंदो हो जंहिंखे शद्दाद काफ़िर खणायो हो, उन शद्दाद काफ़िर उन खूह जो मुंहुं तोड़ो रखायो, हेठि कुछादो कराए छॾियो पियो, उन ज़ालिम जो खूह खणायो हुयो। ही भाउ यूसुफ खे वठी था अचनि, उन खूह जे मथां पहुता चंबुरेन सौदा छा छा कयो या लॻा तोखे खूह में उछलाईंदा
ही गोदी के मुख मोकरा जो टाइम कोने में आयो दादी जात कानो में मोता जो गुनाह कहो जी बेफरमानी कही कहिया वहां के ईजा कहो तो लगा नन्न तो के जरूर चलाना थी अल्लाह जे प्यारे पैगंबर के वसी खूह में चलांदा खूह जे पग ते ढलींदा ऐं जेका बदन ते कनी सही साल ना हिंदा कनी सलाह हेठ जो चलायो वडो उहो खूह अने हजरत यूसुफ खूह जे परे में पहुंची कोनी को अल्लाह ताला जिब्रील के समझ जिब्रील मुंह तो के सत्ता नूरानी पर न है अज एडो तो तेज उड़ान जो यूसुफ करे में न पहुंचे तो अगे ही पहुंची पाजे परंतु मुझे नबी से वनी भले भी जिब्रील के आज सार कुदरतुल मुंतहा सत्य आसमान को मतलब जिब्रील बना तो ऐसो तो पहले से जो हद ही काहे का माता चाहतो तो हजरत यूसुफ अना करे में पहुंची कोने को अगली माता तो उन्हें कुंड में करो पत्थर हजरत यूसुफ ने पत्थर पे बिहार हजरत यूसुफ के कमीज पा रहे हैं हजरत यूसुफ कमीज कहनी पा रहे हैं ये का अल्लाह जन्नत में मोकली ही अल्लाह ताला जे प्यार नबी से मिलंदी ईंदी वर्षे तोरे पेटे आई वा कमीज पा रही भैया और भाई से उन कमीज लातिया और यूसुफ तो बुढ़ियो पर बाबा के साहली जो चाल यह है कि जे इन था कमीज खणी हलाऊं तो चांदो तो काबे कहे खेलो को हो खेले जो अपने कमीज के लगायो उन्हें रत्ता लगा कमीज खड़ी डालो बाबा और बाबा तुझे पुत्र के बधर खाइयो और बाकी सांप के बचाना जो बचा कर न सजाओ हजरत याकूब कमीज खड़ी आया हजरत याकूब खुदा ने पैगंबर कमीज दे निहारे तो रत्ता तो लगा ला ये बाबा अजबानी बधर जो यूसुफ के खाइयो कमीज रत्ता सा भजी भैया और कमीज फाटी छोका बस हम बाहर है कमीज फाटे कमीज फाटी कर जे आया तो यूसुफ खाइयो जान नहीं किया अदान ने थोड़ो समझायो ये तखनी कमीज खड़ी कौन आया कमी सदा नंबर रन देगा कमी सदा नौ रन देगा जाऊ अबाहुम इसा यदकून शाम जो टाइम बाबे वट रोंदा का जन बाबा जाके बघर खाइयो भला बघर खा दो पान चलायो में पान कमी से पान लाथो छे लोग कोई हथरा रोक में पान लगायो और रोंदा में पान जाया ना वो सच्चा हारो ना हजरत यूसुफ के शाम के खूह में चला दी हजरत यूसुफ के बदन को कमी सलाह मारा दी हजरत यूसुफ के कमी से 6 लोग कोई हथरा दूरत लगा मारा दी वही रोना मारा दी कूड़ा रोना में सच्चा नहा रोना में कूड़ा नहा अहिड़ी तरह सां असांजे पाकिस्तान मुल्क में सलाह मारा दी हजरत यूसुफ के कमी से 6 लोग कोई हथरा दूरत लगा मारा दी वही रोना मारा दी कूड़ा रोना में सच्चा नहा रोना में कूड़ा नहा अहिड़ी तरह सां असांजे पाकिस्तान मुल्क में हिते तो शुक्र अॼु कंदो आहे न त हिते ॾिसो था छा करे छॾींदा माण्हू पर अल्लाह ताला इन मुल्क खे सभई महफ़ूज़ रखे दुआऊं कंदासीं अल्लाह ताला इन ममलिका खे महफ़ूज़ रखे जंहिंमें सुकून जी ज़िंदगी आहे करार जी ज़िंदगी आहे अमन वारी ज़िंदगी आहे ऐं मुंहिंजे सोने मोहम्मद हबीब जे दीन वारी ज़िंदगी आहे पंहिंजे मुल्क में ॾिसो शिया जुलूस कंदा हथ सां रत लॻाईंदा हथरादू घोड़ी ठाहींदा हथरादू तर्जो ठाहींदा हथरादू साड़ी ठाहींदा उन जे मथां रत रोंदा ईंदा घोड़ा रे बाड़िया छो थारो इमाम जे दुख में ऐं वरी जे किताब पढ़ंदो हुननि जा न इमाम साईं खे करबला रे घुरायूं बि पाण इमाम साईं खे शहीद बि पाण कयूं इमाम साईं सां बेवफ़ाई बि पाण कयूं इमाम साईं खे धोखो बि पाण ॾिनो ठगी बि पाण कयो रन बि पाण अल्लाह ताला पनाह में रखे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में चलाया एॾे ॿाहिरि अची विया वरी अल्लाह जी कुदरत हिकिड़ो काफ़िलो अची रहियो आहे उन्हनि खे पाणी तलाश थी आहे ॻोल्हींदे खूह जे मथां आया उन्हनि जो जेको पाणी भरण वारो आहे साथी उन जो दिले खे हेठि लाथो आहे हज़रत यूसुफ ने दिले में हथ विधो आहे मथे जो छिके त सुभान अल्लाह चोॾहं जो चंड त मथां हूंदो आहे पर ही 14 जो चंड खूह मां ॿाहिरि निकिरी आहे एॾो सुहिणो आहे एॾो हसीन जमील या बशरा हाज़ा गुलाम आहे काफ़िले वारो मुबारक हीअ मूंखे अजीब क़िस्म जो छोकिरो मिली वियो आहे सोन बच्चो मिली वियो आहे भाइरो को तारे फिरियासीं ते भॼी आया वरी असांजो भाउ आहे असांजो गुलाम नौकर आहे भॼणूं थी पियो आहे इन खूह में किरी पियो आहे असां मथो तव्हांखे विकिणी वञो अल्लाह जो क़ुर फरमाए वशरऊहु बिसमनिन बख़्सिन दराहिम मअदूदा वकानू फीहि मिन अस्साहिबीन हज़रत यूसुफ खे ॿटनि खोटनि पैसनि में लिखियऊं इन ॻाल्हि ते हिकिड़े बुज़ुर्ग खां पुछियो वियो त साईं ॾे ख़बर यूसुफ केॾो सुहिणो हो ऐं क़ीमत वधी 2-3 दिरहम सिर खोटा अल्लाह जे कारे बयान फरमायो ॻाल्हि सची आहे पर क़दुर वारो हुजे त पोइ ख़बर पए यूसुफ जी क़ीमत आहे कान वॾी क़ीमत आहे पर केरु वठे केरु कई हमें त याकूब करेंदा
कीमत यारो और मुल जुलेखा लेंदी जान दे दी एक दीद दे बदले लेकिन ओद कबूल न होंदी। याकूब विकरांदर हो गया, जुलेखा खरीदार हो गया, पापा के खबर पर यूसुफ की कीमत कही कही खबर बेकदर के कहो पता यूसुफ जो मकान बदी नबी जी इज्जत छाए उसमें जो अंदाज छाए मकान यूसुफ जी छाए पंहिंजे भाउरनि विकिणी छॾियो आहे। अल्लाह जी ज़ात खे मंज़ूरी हो सबब बणजन आया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उतां ई किनान खां निकामी मिस्र में आया हुआ। एॾी ज़ुलेखा अॻी पेशे निंड में ॾिठो, ख़्वाब में ॾिठो हिकिड़ो अहिड़ो सुहिणो माण्हू बाज़ार मिस्र में ईंदो, शाम तरब में लॻी पई, बाज़ार में आई आहे त ॾिसां को ग़ुलाम मिली वञे। हज़रत यूसुफ बि पहुतो आहे त बीबी ज़ुलेखा में पहुती सबब को बंदी कहीं निकता खरीदार कंहिंखे भरियूं ॿधणु ते सयूं, कंहिंखे सब्जियूं ॿधणु, कंहिंखे कहिड़ो मामलो आऊं चितूं न्यारियूं था बदर कुरारी औरत बुढड़ी औरत हथ में लथा मस्ती हली सघे छली ठाडली आई आहे। ॿिए ख़बर छाजे लाइ हिकु रुपयो पाण सां को दरम खणी आई आहे छाजे लाइ मारी यूसुफ जी ख़रीदार ख़रीदारी कयसि चवण लॻा चरी थी पई आहीं अकुल कमु कोन थो करे। हिते कई हीरा जवाहर थी विया आहिनि, हिते कई ख़रीदारी लाइ माण्हू पिया थी विया आहिनि, ॿिए सॼियूं भरियूं खणी आया आहिनि, तूं रुपए वारी सुनी तूं छाजे लाइ हिन औरत खे कान हूंदा चए थी पई तव्हांखे ख़बर कान्हे का मूंखे यूसुफ मिले या न मिले जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला फरमाईंदो त किथे यूसुफ जा ख़रीदार मां रब नेमतूं ॼाण मूं जॾहिं जो नालो बि यूसुफ जे ख़रीदार ग़रीब ग़रीबी हाल आहर दीन जी ख़िदमत कर तुंहिंजो बि नालो ख़ुदा जे महबूब जे दीन में दाख़िल थी वञे न कुस्ती न कर यार मां छा कयां अदा मूंखे टाइम कोन थो मिले अदा दिलि तलाशो थी घुरे पर आसमान ॾरी थो पए ख़ुदा जो कसम आहे तंगी आहे या बेवकूफ़ी आहे वो क़यामत ते ॾाढा करणा पवंदा रड़ियूं कयूं पंहिंजूं रीहूं कयूं पंहिंजूं पर कुझु कोन वणंदो। हाणे जो कुझु करणो आहे करे वठो। हज़रत यूसुफ खे बीबी ज़ुलेखा सां ख़रीद कयो आहे आयो आहे महलात में बीबी सां मोहबत में के ॾिसी रही आहे। मुसलमानो सोचो मिस्र जे बाद वज़ीर जी घरवारी आहे कमाल हुजर की दुनिया जो कमाल हुसन में बि बेमिसाल औरत आहे बीबी ज़ुलेखा। बीबी ज़ुलेखा को ठीकु आहे हुसन में बेमिसाल आहे पर एॾी परेशान थी हज़रत यूसुफ कहानी आया उन्हें यूसुफ सुने त मां गुलाम आहियां विकायल आहियां मजबूर आहियां मां छा थो करे सघां रबहा थींदा न हा साईं मौलवी साहिब ॻाल्हि भली आहे मके त हलूं बेतलाल आहे पर सेठ न साईं खाओ हींअर त सेठ पर जॾहिं अल्लाह जे क़बर में हेठि को रहंदे नेठि पोइ छा थींदो सही ही बहाना शादी लाते हैं मिले सो फिल्म लाते हैं मिले सो कूड़न लाते हैं मिले सो राज लाते हैं मिले सो सारी बातें लाते हैं मिले सो पर अल्लाह के बेट के दीदार अल्लाह या मुझे सोनी मोहम्मद मुस्तफा के दरबारी दीदार अल्लाह इनके टाइम को ये सब बहाना ये सब नफ्स जा धोकान शैतानी धोकान शैतान तो के तबाह तो बनाए मुझा सजना साईं हज़रत यूसुफ बीबी सां जे खरीदारी में बीबी सां जे मिल्कियत में अल्लाह जे कुरान बयान फरमायो इन पतो वरादत हुल्लती हुआ في بيتها عن نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون। हज़रत बीबी सां निहारियो ज़ुलेखा सां निहारियो त चई चई बीती नथो मुझे निहारे नथो मुझे ॻाल्हि खे ॿुधे छो न कोई तई कुझारायां इहो मजबूर थी पवे माना पोइ मूंखे को वारो मिली वञे अने 7 कमरा ठाहिराया आहिनि पर हीअं कुझादा आहिनि हिकिड़ो कमरो आहे उन जे पुठियां ॿियो कमरो उन जे पुठियां टियों कमरो इहे हिक ॿिए जे पुठियां 7 कमरा ठही विया आहिनि। बीबी ज़ुलेखा सां सॼे ॾींहुं यूसुफ हेॾे हली आहे ताला खुलिया पिया साईं खे वठंदी वई आहे ॿाहिरां तालो लॻाईंदी वई आहे हली हली 7 कमरे में पहुती आहे वञी हाय त लक हली आहे मां तुंहिंजे लाइ तयार ऐं मुस्लमान जो हाल छा आहे ख़ुदा ढकींदो हिते पर पाकिस्तान में त इहो मुआमिलो आहे जो जंहिं बकरीअ जो खीर चवंदो आहे बेग़ैरत उन सां सुञा कई केस असां वटि आया कई फैसला असां वटि आया पुट पंहिंजे पीउ जे नंग खे नथो छॾे मुस्लमान आहे कलमा सां पर रखो मोला ते मर्द ख़बर पए इहो त मर्द ख़बर पए न अब्बे जो हया न रिज़्क जो हया न अमर जो हया न भेण जो हया न के शरीयत जे मुआमिले जो हया मुस्लमान अल्लाह जी ज़ात बाबरकत पनाह में रखे वाह मुझा सोना यूसुफ जो कमाल 7 कमरे में बंदा
ताला लगी रहा बीबी सां खे नाज़ त ताला बंधन के ॾेई ॾींदो अॼु वेही थींदी इन ॻाल्हि ते हज़रत बीबी सां हाए तलक हली मां तुंहिंजे लाइ तयार आहे हज़रत यूसुफ साईं निहारियो इन चवण खां पोइ बीबी सां हिकिड़ो बुत थियो कुंड में जंहिंखे पूजा कंदी मुस्लमान कान थी उन बुत जे मथां पंहिंजो रओ लाइ विधो आहे पुछे खां ख़बर इहो रओ छाजे लाइ विधो अथई इन खां शर्म थो थिए हज़रत यूसुफ पुछे थी छाजे लाइ थो रही पर मां तो बीबी साहब आहे तोखे इन बुत जो शर्म थो पए मूंखे ख़ुदा जो शर्म थो पए तेरा शर्म आमद असी संग सार मरा शर्म नायद जे परवरदिगार तोखे इन जो शर्म थो पए मूंखे ख़ुदा जो शर्म न पवे हज़रत यूसुफ रही ॾिनो बीबी सां हली चेचे हली आहे हमें तो नमाज़ अल्लाह है मर्द खुं पनाह तो बुरा बेनमक न है हरामी न है नाजायज़ करण वारो न है मां ख़ुदा जो नबी ख़ुदा जे नबीअ जो बचड़ो आहियां ख़ुदा जे नबीअ जो पोटो आहियां पर पोटो आहियां चईनि पीढ़ियुनि में हज़रत यूसुफ जी नुबुवत आई आहे हज़रत यूसुफ नबी आहे उनजो बाबो याकूब नबी आहे उनजो बाबो इसहाक नबी आहे उनजो बाबो हज़रत इब्राहिम नबी आहे यूसुफ अलैहिस्सलाम नबी आहे उनजो पीउ याकूब नबी आहे हज़रत याकूब जो पीउ इसहाक नबी आहे हज़रत इसहाक जो पीउ हज़रत इब्राहिम नबी आहे चईनि पीढ़ियुनि में नुबुवत केॾी महिरबानी आहे नबी करे मुंहिंजी ज़ात बाबरकात आश कयो यूसुफ जे चईनि पीढ़ियुनि में नुबुवत आई आहे मगर मुंहिंजे सुहिणे सिद्दीक अकबर जे चईनि पीढ़ियुनि में असहाबियत आई आहे अबू बकर सिद्दीक जो बाबो असहाबी आहे अबू बकर सिद्दीक पाण सहाबी आहे अबू बकर सिद्दीक जो पुटु सहाबी आहे अबू बकर सिद्दीक जो पोटो सहाबी आहे उहो जान जे चईनि पीढ़ियुनि में सहाबियत आई आहे अबू बकर सिद्दीक जो पोरो पीउ आहे अबू कुहाफ़ा सलीना उस्मान नालो अथसि मखी पाक में जन साईं आया आहिनि पंहिंजे पीउ खे वठी आयो टेकूं ॾींदो आसिया खे ॿुढड़े खे वठी आयो आहे हाणे मुंहिंजे दिलि भर नबी जो दीदार हली कर हली मुंहिंजे महबूब जी ज़ात बरकात जी हाज़िरी हली ॾे त महबूब निहारे फरमायो अल्लाह तरक्तहू फी बेतिही फआतियहू अन ए अबू बकर इन्हें खेले नानी हम मोहम्मद पढ़ने के दीदार बेनिहार पुत्र बेनिहार पोटो बेनिहार पर पोटो बेनिहार खुदा जो कसम सॼी पीढ़ी नूरी नूर लगी पई आहे ऐसी तेज लगी पई आहे हज़रत यूसुफ ते इम्तिहान चए थो बीबी सां इन्नहू रब्बी आसन मसवाय इन्नहू ला युफ्लिहु ज़ालिमून बीबी सां मां जिना न कंदुसि जेको जिना करे तोखे वॾो ज़ालिम आहे ज़ालिम कामयाब थींदो आहे मां ख़ुदा जी ज़ात खे नाराज़ करे तोखे राज़ी न बनाईंदो यूसुफ मां कान छॾींदी मां काॾे बि नहीं तो मां ॿाहिरि ईंदुसि ताला बंद लगाता ये भली तूं बंदि कर जंहिंखे ख़ुदा खोले तंहिंखे केरु बंदि कंदो साईं बयान फरमायो त 9 ॾींहर 10 ॾाढ़ियूं 15 ते द पियासे पर जॾहिं सॼण यादि कयासीं त छिरक छिनाई हिकिड़े हा दरवाज़ा बंदि लॻा पिया आहिनि हज़रत यूसुफ आयो बिस्मिल्लाह पढ़ंदो वञे ॾाढो पट में किरंदो वञे दर पाणे खुलंदो वञे 9 ॾींहं दरनि खां ॿाहिरि निकिरी आयो आहे दीदी सां पुठियां दौड़ंदी पई थी अचे पहुती आहे हज़रत यूसुफ जे कमीस खे पुठियां मथे छिक थी पई साईं छॾायो आहे कमीस फाटी पई आहे अञा दर ते बीठा त दीदी सां जो मुड़ुसु ॿाहिरां पिया उते त छा मामिलो आहे औरत चालाक हूंदी आहे न कराओ के पंहिंजो केस पाए ॾिसी वञे देरी न करे हा मुड़ुसु चारो साधो उनखे लल्लू पंजू बनाए पिवाईंदी वठंदी ख़ुदा करे जो मुड़ुसु गैरत वारो हुजे गयूर हुजे सोच फिक्र वारो हुजे अल्लाह जी ज़ात बरकात जे प्यारे यूसुफ अलैहिस्सलाम निहारियो बीबी सां निहारियो त बीबी साहब तकड़ो ॻाल्हायो क़ालत मा जज़ाउ मन अराद बिअहलिका सूअन इल्ला अन युस्जन औ अज़ाबुन अलीम ऐं मुंहिंजा वर जेको तुंहिंजे बचनि में नगर में हथ हुजे तुंहिंजी सदा कही आहे बीबी सां ॻाल्हायो तुंहिंजी सदा कही आहे पर सजा बि पाण पई ॿुधाए या हुनखे क़ैद कयो वञे या हुनखे मार ॾिनी वञे पर मारण जी ॻाल्हि थी कतल कयो न कतल जी ॻाल्हि थी करे छो ॾिठई त यूसुफ जो त मां कान भॼी सघंदुसि जेल में हूंदो कढाए विझंदीमांसि मार में छॾाए विझंदीमांसि हीलो करे विझंदुसि हज़रत यूसुफ जे मुड़ुसु निहारियो बीबी ज़ुलेखा ॾे साईं निहारियो ऐं निहारियो बसो करे बीबी ज़ुलेखा सां जे मथां कुदरती महिरबानी हुई छो त पछाड़ी में नबीअ जे घर में चढ़वारी हुई उनजे करे वज़ीर साहब जेको हो बीबी सां जे मथां कॾहिं बि सवार थी न सघियो हो बीबी सां कुंवारी रही पई हुई औलाद कोन हुयो अल्लाह जे बानीअ खे दिलि में ख़्यालु आयो त मां पंहिंजे चाचे जो बचो खणी अचां उनखे पुटु करे पालियां उनखे खणी आया जेको 2 महीननि जो आहे जंहिं करे ॻाल्हायो कोन्हे को पींघे में सुठो जाने खे मोकिलियो लोॾी
पियो हिन जो मामिलो हलियो आहे ख़ुदा जे नबीअ जे मथां इल्ज़ाम जी ॻाल्हि आई आहे। अल्लाह पंहिंजे नबीअ जे पाकाई खे साबित करण जे लाइ उन पींघे वारे ॿार खे उथारियो आहे। उहो उथी थो पए पींघे महिल ई ड्रोही आयो आहे 3 महीननि जो ॿार एतिरो ज़ुलेखा जा मूंखे ख़बरदार थी तकर न कजा ख़ुदा जो नबी पाक ख़ुदा जो नबी पाक ख़ुदा जो पैगंबर पाक ख़्याल कजा न पाण जल्दबाज़ी करी कि मां छा कयां हाणे तो निहार फैसलो करे ॾिस कमीज़ पुठियां फाटल आहे अॻियां जे अॻियां फाटल आहे त चइबो त ज़ुलेखा में हज़रत यूसुफ हथ विधा पर ज़ुलेखा साम्हूं धिके कोई कयो आहे ऐं जे पुठियां कमीज़ फाटल आहे त चइबो त यूसुफ साईं भॻो थी वियो हुन पुठियां छिटियो आहे तॾहिं कमीज़ फाटी आहे हिते जो खणी निहारे त कमीज़ बाक़ी पुठियां फाटी वई आहे। अञा त यूसुफ जी पाक ई साबित थी वई आहे ॿार गवाही ॾिनी आहे। यादि रखो हज़रत यूसुफ जो मामिलो आहे त गवाही ॿार थो ॾे हज़रत बीबी मरियम जो मामिलो आहे त गवाही हज़रत ईसा थो ॾे जरीज आबिद जो मामिलो आहे गवाही ॿार थो ॾे पर जॾहिं मुंहिंजे दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा जो मामिलो ईंदो आहे त गवाही ख़ुदा पाण ॾेई मुंहिंजे महबूब जी पाक दामनी बयान कंदो महबूब जो मक़ाम निरालो महबूब जो मक़ाम बुलंदा महबूब जो मक़ाम अजीब आहे दुरूद पढ़ो मुंहिंजे सुहिणे रसूल भला मौला यूसुफ ते इरादो थियो किथां खां ख़ुदा खां या अल्लाह यूसुफ सां छा कयो अल्लाह न तबाला कद हिम्मत बिही बीबी सां इरादो कयो हो यूसुफ इरादो कोन कयो छो न कई ख़ुदा जा दलील वेठे ॾिठई ख़ुदा जे क़ुदरत जा नज़ारा वेठे ॾिठई लिखियो आहे हज़रत यूसुफ खे ॿाहिरि सताए थी पई उहो चए थो यूसुफ मनी घर जे जहाज छिते थो निहारे बीबी सां ॾे निहारण लाइ प्यार कोन्हे को थी ॻाल्हाए त पाण हीअं थो निहारे आऊं थो निहारे चए थो ज़ुलेखा होॾे त निगाह हथ जे मथे खणी जहाज जी जेका छित आहे उन कुंड खां हज़रत याकूब नबी ॾिठो हज़रत याकूब नबी ॾिठो आहे खबरदार थिया मां पाण कॾहिं ॿिया ॻाल्हि ज़हन में आणी मां तुंहिंजे जुदाई में रहां पियो मां तुंहिंजे जुदाई में पंहिंजे अखियुनि जी ज़ाहिरी नूर ख़तमु करे छॾियो आहे मगर पीउ कामिल आहे पुट बि कामिल आहे दुख जे टाइम में जुदाई कान्हे का खबरदार थिया कॾहिं बि नुबुवत जे दामन ते दाग न लॻाए ولقد همت به وهم بها لولا ان راى برهان ربه جي رب جو برهان ڏسيا त पोइ इरादो करे हा पर बुरहान बि था दलील बि था अल्लाह जी ज़ात पंहिंजे नबी खे बतायो आहे महफ़ूज़ रखियो आहे हज़रत यूसुफ ते चकर न हलियो आहे मकर न हलियो आहे वाह न हली आहे राति जो मुड़ुस जे चोरे थी वई त सॼे शहर में जिला हली वई आहे उहो सॼे ॻाल्हि औरतुनि ॻाल्हि ॿुधी आहे वरी कान छा कर चरी थी पई आहे पंहिंजे बर्तन पेसनि ते ख़रीद कयल नौकर जी मोहबत उहो पाणी ॻाल्हियूं पिया कनि अल्लाह जे क़ुर बयान फरमायो وقال نسوة في المدينة امرأة العزيز تراود فتاها عن نفسه قد شغفها حبا إنا لنراها في ضلال مبين ज़ुलेखा चरी थी पई आहे छा फरमायो त मुंहिंजो मुक़दर आहे मुंहिंजे मथां दाग गिलाज़ थी वियो आहे सो त मुंहिंजो ज़िदो आहे जुदा आहे पर ही जेके ड्राइयूं थियूं हणनि फटाकूं थियूं हणनि त असांखे परवाह ई न थिए हा इन्हनि खे बि यूसुफ जो जलवो ॾेखारियां त सही दावत ॾेई सभिनी जी दावत मिली शाम जो टाइम एॾी असां सभिनी खे सूर रखे ॾिना रिहान रखिया ॾिना सूफ़ थी विया आहिनि तुफ़ा थी विया आहिनि सुइयूं थी वियूं आहिनि बि तव्हां मूं ते टोकूं मज़ाकूं कयूं आहिनि पर अॼु तव्हां खां फ़ैसिलो कराईंदसि हज़रत यूसुफ घर वारे कमरे में विहारे छॾियो अथई वक़ालत ख़ुरुज अलैहिन चए थी यूसुफ ॿाहिरि थो निकिर हज़रत यूसुफ जो ॿाहिरि निकितो आहे अल्लाह जो क़ुर थो साहिबी रे वलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तरन अयदियहुन वक़ुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम औरत निहार सां बेहोशी थी वई आहे सूफ़नि जे बजाय हथ वॾे वेही रहियूं आहिनि ज़ुलेखा मा हाज़ा बशरा ही त इंसानी कोन्हे को इन हाज़ा इल्ला मलकुन करीम ही त रब जो मलाक आहे तुंहिंजो को ॾोहो कोन्हे को हथ वधी आहे ख़बर ई कान हिकिड़े शख़्स ख़्वाब में निंड नहीं रसूलुल्लाह असीं सुता पिया आहियूं त गॾ हटा बाटा करे निंड में मगर जंहिंजे दिल में मुंहिंजे दिल भर जो फेरो आहे उन्हनि जे कल्बनि में मोहम्मद करीम जे कुर्बन जो फेरो आहे भलाईअ जो फेरो आहे उहे सुनता त सॼण खे ॾिसंदा अल्लाह जे प्यारे खे दीदार अरे तो करे या रसूल अल्लाह मुंहिंजो आज़ा कहिड़ो साईं ॿुधो आहे तव्हां चयो आहे त जेके मुंहिंजा सचा उम्मती आहिनि
जेके मुंहिंजे दीन जे दर्द वारा, जेके मुंहिंजे ताबेदारी करण वारा, जेके मुंहिंजा सचा आशिक़ जन जन खे मूंसां मुहबत ऐं प्यार आहे, जेके मुंहिंजे हुक्म खे लबैक चवंदा आहिनि, उन्हनि जो जॾहिं साह निकिरंदो आहे, इज़राइल साह कढण ईंदो आहे त उन्हनि खे साह निकिरण जी ख़बर बि कोन पवंदी आहे। जीअं मखण में वार निकिरी वञे उहो पतो ई कोन पवंदो, तकलीफ़ करण ईंदी अथनि कि भला साईं इहा तव्हां ॻाल्हि कई आहे, भला इन जो को क़ुर में दलील आहे या न? साईं को क़ुर में दलील आहे, भला किथे आहे? हमें सूरत यूसुफ में दलील आहे। यूसुफ में दलील कीअं आहे? ॻोल्हे ॻोल्हे ॾिठो आहे, वरी ॿी राति मूंखे कोन थो लभे, ॿी राति मूंखे कोन थो लभे। साईं सम्झ हीअ आयत वञी पर हिकु बुज़ुर्ग खां पुछी साईं मूंखे ख़्वाब में हीअ आयत अची आहे। बुज़ुर्ग जो सही ॻाल्हि आहे, इन आयत खे सोच जॾहिं बीबी ज़ुलेखा जे साहिरनि जी अॻियां हज़रत यूसुफ ने चयो आहे, यूसुफ जे हुस्न ते निगाह पई आहे, हथ वढी आहे, ख़बर कान पई। जॾहिं सचो उम्मती दुनिया पाण ॾींदो आहे त उनजे अॻियां नबी साईं जो दीदार ते बीहंदो आहे। पोइ जॾहिं यूसुफ जे ॾिसण वारनि खे हथनि जे वढण जी ख़बर कान पई त महबूब जे दीदार में साह निकिरण जी ख़बर कान पई। इश्क हुजे, सिदाकत हुजे, सचाई, इहा मोहबत कान्हे जो अल्लाह जे निमाज़ खे परे रही, इहा मोहबत कान्हे का जो ॾाढी ॾिसी त मज़ाक करण लॻी, इहा मोहबत कान्हे का जो रब जे क़ुर ते मिटी वरी वञे त खोले दौर न करी, इहा मोहबत कान्हे का जो मुंहिंजे दिलबर नबी ते दुरूद न पढ़ी, इहा मोहबत कान्हे का जो राति में पढ़ायूं औरतूं तकींदो वठी, इहा मोहबत कान्हे का जो राति ॾींहं फिल्मूं ॾिसंदो वठी, इहा मोहबत कान्हे का जो आधी राति बुछड़ियूं कचरियूं करे ऐं सुबुह जो मझ जो थी न क़ुर में मांग न रोज़ो, इहे सभु निभाग जूं निशानियूं आहिनि। मुंहिंजे महबूब सां मोहबत रखले ख़ुदा जो क़िस्मत सकरात सवली थी पवे, सकरात सवली थी पवे। इहो ॻाल्हि तव्हां फरमायो त महबूब करीम जी ज़ात जलवो अॻियां ईंदो, जमाल ईंदो, हुस्न अॻियां ईंदो, जॾहिं साह निकिरंदो न त महबूब जे जलवे खे ॾिसी ख़बर ई कान साह कीअं निकिरी वियो। अॻियां ते बीबी ज़ुलेखा जूं सहेलियूं हुयूं, ताना हणण वारियूं, टोकूं करण वारियूं, कथूं करण वारियूं, मज़ाक करण वारियूं, एॾियूं त बेइख्तियार बणी वियूं। वक़त्तान ऐदियहुन वक़ुल्ना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। छा लॻो तो ज़ुलेखा सार ही इंसान कोन्हे कोई त अल्लाह जो मलाइका। अगरि मलाइक हो, मलाइक त न हो, पर मोहबत वारनि छा कयो? मोहबत वारनि ईअं कोन्हे त मथां जहिड़ो आहे। पोइ जॾहिं यूसुफ असां जहिड़ो कोन्हे को त मुहम्मद करीम असां जहिड़ो थी आहे, शानी निरालो आहे। हिकु आशिक़ बयान फरमायो, मैं तो जमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी और तुम्हारे रूए रोशन पर सदा सारी खुदाई है। एॾो सुहिणो नबी आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम में कई इम्तिहान आया पर अल्लाह जे नबी पाण खे बचायो, मेहरबानी ख़ुदा जी हुई, मगर ख़ुदा जे नबी पंहिंजो कमाल करे ॾेखारियो। मथां तुंहिंजी छा कयां, रस्ते में नींद मिली वई, दिलि लॻी वई, फासी पाण साईं छा कयां, सुबुह शाम मिलंदा हुआसीं, फासी ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा ताला पनाह में रखे, इते फासण जी ॻाल्हि न कर, मथां जहन्नम में फासी मिली वई। ख़ुदा बेनियाज़ आहे, ख़ुदा बेपरवाह आहे, ख़ुदा जे कर खे तूं सोचे मुतारे कर। जेके पाण खे गिंद खणाईंदा हुआ काॾेरा, बादशाह काॾेरा, शहनशाह काॾेरा, रूए ज़मीन ते रंधी बाजी करण वारा काॾेरा, शराबी कबाबी काॾेरा, अल्लाह ताला खे पनाह में रखे, उन्हनि जे क़बर खे केरु पुछे कोन कयो, पर जिन अल्लाह जी ज़ात बारकात खे राज़ी कयो, जिन महबूबनि खे राज़ी बनायो। अॼु ताईं हुननि जो क़ुर में बयान आहे, हदीस में बयान आहे, तारीख़ुनि में बयान आहे, किताबनि में बयान आहे। को बि माण्हू हुन जो नालो वठंदो आहे त हुननि जे लाइ प्यारो रखनि कनि रज़ी अल्लाह ताला अन्हु अलैहिस्सलाम रहमतुल्लाह अलैहि, जेके हिन जहान में कमाया मरी था वञनि, जहान खे छॾे था वञनि, हिन जहान मां लॾे था वञनि, तॾहिं बि हुननि जे मथां ख़ुदा जी रहमती वस्कार लॻी पई आहे। ख़ुदा खे राज़ी भला, ख़ुदा जी इबादत कर, ख़ुदा ताला ॾे तवजो रख, मिठे मालिक खे राज़ी बनाईंदे न ख़ुदा जो क़िस्मत को बि तोखे विंगो करे नथो सघे। दुनिया जा इम्तिहान ईंदा रहंदा, इम्तिहान नबी यूसुफ ते आया हुआ, पर पास करे ॾेखारी त अल्लाह ताला आला मक़ाम अता फरमायो। बीबी साहिब पंहिंजे मुड़ुस खे सम्झायो, हज़रत ज़ुलेखा शहर में गिला हली वई आहे, माण्हू चवंदा यूसुफ बेॾो इहा त एतबार के घुमे न, हाणे गिला लहण जे लाइ यूसुफ खे जेल में मुड़ुस वीचारो औरत जे अॻियां मजबूर आहे। हाथी ख़ुदा ढके, हमरा हिकिड़े हुते होटल में मानी खाधी, ॿियो आसी ॿिए ख़बर घर जो सुख अथई, सीधा रब जी महिरबानी छा धंधो मां ॿियो सभु सुख ख़ुदा ताला जी ज़ात बरकत रहम करे। मुंहिंजा प्यारा था, अल्लाह जे प्यारे नबी यूसुफ ते इम्तिहान आयो, इम्तिहान आयो न, ख़ुदा जी दोस्ती आहे इम्तिहाननि सां। हज़रत छा था महबत जे मैदान में
सिर जो सांगो न कर लाहे सिर लतीफ चवे अजा दिल बर धर आहे इश्क नागो अपरती खबर खा धन के पवे बीबी साहब जी मुर्स सोचे वाकई सही गाला हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के जेल में रख रहे उधर हारा गुजरान बीबी साहब हजरत यूसुफ में शत दाबी की जान ओए के रहा और दखल ना हो सिजन फतयान बनो जवान दाब जेल में आया वो एक बादशाह के पानी कारिंदो जो बादशाह के खराब दारिंदो भाई जितिया से कह केस ने की जान उसे भी जेल में पहचान और मुक्त सरदार के करनो पार में सलाह करने लगा यूसुफ से कहा पुछो तुम कम के हुआ है कि तुम खा बन जाता दिए बुझाई दो खा बन जाता दिए उन्होंने कोई खा बन जाता भी है पूछा साए दिखाया सच्चा नहीं था उन्होंने कहा पक्का थी तो वाकई अल्लाह ये कारोबार उन्होंने को निकली बाहर बादशाह जो खा मेरे तो आए सुभान अल्लाह सत्तर ढगा निकता सगा सुल्हा मतारा उन्होंने पूछो सत्तर डुगरा ढगा निकता कमजोर निकता और कमजोर जे क्या उन्हें सुलह के खाई बादशाह जो हाथ पड़ गई कई मानू घुराई न्यू खबर है खाब जो ताबीर चाहे लगा मिले शैतानी खाबा उगाड़ने में कुछ कोने को सही समाचार बना तो नन जहाँ को मानो मुझे उन्हें नौकर के सीने मुखे मौका दिए तो मां जेल मां के जोना के वठी था देखो तो के खाब जो ताबीर करे बुझाई लो ही भली वन आया हजरत ई सोच वेला सही फरमा तो मां हला तैयार हा और अव्वल इहो फैसलो कयो तो मुखे जहाज करे जेल में धोयो मां उन गाजो दो ही आया मुझी सफाई थी वनी ई जुलेखा खबर पड़ी हुई यूसुफ ने कही रहा और तुम घुराई वही जन हथ कर दिया बीबी साने हारो तो यूसुफ अलैहिस्सलाम पांजे मथा गाढ़ा दिया मुझे एक बड़ी गुजाहर न कही तो जुलेखा रो हानिया बीबी सा रोई कैसी पई ते मुझा मरस देख जो दो कोने सजा दी तो भली ने मां दो हजी दो हारना यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह रहे बादशाह जो वजीर बनो बादशाह के समझाई 70 साल तो वट सुकारी लो और 70 साल लुकारी लो उन्हें 70 साल सुकारवान में तो अनाज गड़का रख और हुआ अन्न खराब थी लो कल कल रही और थंगर में करके जी हो जे के पई हुजे काबार कने पे सुन के अजी तो लगंदो उडे ही लगंदी संगर में बंद लगी पई जे और 70 साल के पूरा दुकान वाराइंदा ए लक्षण अन्न इस्तेमाल कन्या अन्या जरूरत पई अल्लाह मालिक मान दी दुआन घरन हालांकि बादशाह के पांच बड़े वजीर बनाया बादशाह जन मरी हुआ तो तख्त हजरत यूसुफ अलैहिस्सलाम से मिले ऐं बीबी जुलेखा सां जो मुत वजीर जो मरी हुआ बेचारी वॾी उम्र जी थी वई आहे को साथ कोन कयो थोरे वेठ के जंगल में के रही आहे ऐं झोपड़ी ठही पई आहे पंहिंजो हिकिड़ो बुत में रखियोसीं उन खे पूजींदी बि हुई हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला अहिड़ो अजीब घोड़ो अता फरमायो जंहिं घोड़े जी हिणकार ॿिनि मेल जे पंध ते बि घर में ईंदी जॾहिं यूसुफ सो घोड़े ते चढ़ंदो हो त घोड़ो हिणकार कंदो हो ऐं हू न कंदो हो ॼण ॿार यूसुफ ते निकिरे सफ़र ते निकिरंदो हो त अहिड़ी हिणकार करे जेका ॿिनि मेलनि में ॿुधण में अची बीबी जुलेखा सां सोचींदी हुई त इहो यूसुफ ते लॻण वारो आहे पर रस्ते ते झोपड़ी ठाहे वेही रही आहे मन यूसुफ जो दीदार थी वञे बदबो साईं लॻे वियो आहे ॾिसे त कुरारी औरत वेठी आहे तवजो कोन कयो थो करे ख़्याल कोन कयो थो करे कुझु ॾींहंनि खां बाद में हाणे अॻियां ते बीही रही आहे पुछे थो ॿुधी केरु आहे यूसुफ जा सुञाण किताबनि में लिखो त हज़रत यूसुफ जे हथ में चाबुक हो लकड़ो काठे जो बीबी जुलेखा ने लकड़ खे वरितो त हज़रत यूसुफ पंहिंजो हथ मथे खणी कयो त लॻो त छा आहे तुंहिंजो लकड़ो सॼो बाहि थी वियो आहे ही केतिरा इश्क जी बाहि मुंहिंजे वजूद में तोखे न करी हज़रत बीबी जुलेखा पुछियसि केरु आहीं मां त यूसुफ मूंखे सुञाणी थी तूं केरु आहे ॿुधाए मूंखे सुञाण कुझु ॻाल्हि खां पोइ फरमाई त मां जुलेखा अहिड़ी तरह गुज़ारी मामिलो थी वियो अखियूं बसी वयूं हुजनि निगाह पूरी करण हुजे वॾी उमिरि वारी बंधी वई आहे शकिल सॼी फिरी वई आहे चई यूसुफ छा खपई यूसुफ मां 3 साल तुंहिंजे दर ते खणी आया अल्लाह जे नाले क़बूल फरमा कहिड़ो साल आहे पहिरियों साल इहो आहे त दुआ कर त मां अंधी सॼी थियां ॿियो साल इहो आहे त मां कुरारी जवान थियां टियों साल इहो आहे त मूंसां शादी खे तुंहिंजी पुरानी दिलि जी तमन्ना पूरी थिए हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जे नाले ते अञा 3 साल क़बूल फरमाया बीबी जुलेखा सां हिन खे मिली वई आहे हेॾे बादशाही बि मिली वई आहे ॿच्चा बि थी विया आहिनि ओॾे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जेको पंहिंजे बचे जे जुदाई में रहंदो हो पियो वबियद्दत ऐनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम अल्लाह जो क़ुरान जो फरमाए त रोदी रोदी हज़रत याकूब जूं अखियूं बाग सॼियूं अखियूं वञी वयूं जानी पुट जो जुदा थियो अखियुनि मां पाणी थो वहे माण्हू भॼी अचनि छाजे लाइ थो रोए फरमाए थो इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह अदा मां तव्हांखे कोन थो ॿुधायां तव्हां त ॻाल्हियूं कोन थो कयां पर मां पंहिंजे दिलि जे दर्द जी दाह पंहिंजे रब्बुल आलमीन खे ॾियां थो पियो असल्लाह अन यातियनी
बिहिम जमीया रब्बो कादिर जे राज़ी थी तो दा वेल जानी मूंखे वरी मिली हज़रत याकूब नामेद न आहे हज़रत याकूब मायूस न आहे हज़रत याकूब अल्लाह जी रहमत उम्मीद आहे हेॾे साईं बादशाह बणिजी वियो आहे ओॾे जेके 10 भार सॻोरा हुया किनारे जे पासे कहत चयो